पार्टियूं माण्हुनि सां गॾिजण हिन इलाइक़े जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही इफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु कयो आहे। सिंध जी 10.5 खरब रुपयनि जी बजट आई आहे। गुज़िरियल साल 2016 में सिंध जी 8 खरब 70 अरब रुपयनि जी बजट हुई। हिन साल उन में 180 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। 10.5 खरब आहे। उन 180 अरब में सिंध जे माण्हुनि लाइ त कुझु कोन्हे जेको इज़ाफ़ो थियो। ऐं जेके 10.5 खरब रुपया आहिनि उन में सिंध खे छा मिलियो? सिंध में हिकिड़े पासे तव्हां जूं फॉरेस्ट जूं ज़मीनूं, ॿेले खाते जूं, इरीगेशन जूं, हाईवेज़ जूं, बल्दिया जूं ऐं इरीगेशन जूं, उन्हनि ते कब्ज़ा पिया थियनि। हार्टिकल्चर फार्म मीरपुर ख़ासि कब्ज़ो, वण वढे उन ते हुकुमरान टोलो कब्ज़ो पियो करे। कंडियारे में तव्हांजा मज़दूर शहीद थी लाश आया, उन्हनि जे ॿारनि लाइ को बि नौकरियूं मूं कल्ह बि उन्हनि खां पुछा कई, ऐलान थिया, कुझु कोन मिलियो। सिंधी मज़दूर कंडियारे में शहीद थी पहुता बलूचिस्तान मां, कुझु कोन मिलियो। महांगाई जे हवाले सां कुझु कोन्हे। हीउ जेको K4 मनसूबो आहे, इन में हैदराबाद जो, बदीन जो, ठठे जो पाणी लुटे सॼो हलियो वेंदो कराची में मख़सूस बिल्डरनि खे जिन सां पार्टनरशिप आहे। नूरी आबाद में जेको मनसूबो हुजूं त फलाणे ख्वाजा सिरा जो जुलूस आहे, कॾहिं कंहिं ख्वाजा सिरा जी न्यूज़ न ॾिठी हली वञे, उन ते असीं कॾहिं सुनो फलाणो माण्हू आयात लतीफ़ जो सिलाई कढ़ाई सिखियो आहे, उन ते न्यूज़ पई हले। कॾहिं ख़बर पई त फलाणो खाकरूब जेको आहे उन ते डॉक्टर इलाजु कयो या न कयो, उन ते न्यूज़ पई हलंदी। वरी रवीता मैंगवाड़ जे पोयां असांखे लॻाईंदा, उन में खरबे रुपयनि जा पैसा लुटे खणी वेंदा। तंहिंजे करे अॼु असीं सभु मुतालबो पिया कयूं त सिंध जे गुज़िरियल 9 सालनि जी बजट में जेके पैसा ख़र्च थिया डेवलपमेंट में, उन्हनि जा अंग अखर असांखे ॿुधाए मुराद अली शाह। अॼु जेका तोहीन कई वई आहे हैदराबाद जे माण्हुनि जी, जो मुराद अली शाह साहब ऐं वज़ीरनि जे लाइ सभु रोड बंदि कया विया, ऑटो बान। रोज़ेदारनि खे जिन खे पंहिंजो घर पुॼणो हो, उन्हनि जा रस्ता ब्लॉक करे छॾियो। रोडनि ते ट्रैफिक जाम हुई त वज़ीर पिया लंघनि, माण्हू पंहिंजे घर ख़रीदारी करे नथा पुॼी सघनि। हीअ बादशाह इस्लामत जी हिकिड़ी जागीर ठाही वई आहे, जंहिंमां 700 खां 800 अरब रुपया सालियाना लुटिया पिया वञनि ऐं उहे दुबई पिया वञनि। सिंध खे तबाह कयो वियो आहे। MQM, ऐं वरी दोहरायां थो, इहा अहम ॻाल्हि अथव त MQM लंडन, MQM पाकिस्तान ऐं ज़रदारी साहब टई हिकु शइ। पीपल्स पार्टी, MQM लंडन, MQM पाकिस्तान टई हिकु शइ अथव। टिनी जो मक़सदु आहे सिंध खे टोड़णु, टिनी जो मक़सदु आहे पाकिस्तान जे सामूंडी पटीअ ते नओं मुल्क ठाहिणु। सभु हिकिड़ी टीम आहे, उनजे ख़िलाफ़ु सिंध जा माण्हू मुतहद थियनि, ऑर्गनाइज़ थियनि। टकेटी पैसे जे ख़बरुनि जे पोयां लॻी मुख्य शइ करप्शन तां ध्यानु न हटाइनि। हीअ जेके मनसूबा आहिनि, ज़ुल्फ़कार आबाद, बहरिया, K4, इन्हनि सभिनी जे नाले में सिंध खे लुटियो वेंदो। मीरपुर ख़ासि ऐं नवाब शाह जे ॿाहिरि वॾा बिल्डर मनसूबा पिया ठाहिनि। इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु स्टैंड वठो, सिंध जा माण्हू बेदार थियनि। असीं सिंध में ईंदड़ 3 महीननि लाइ हिकिड़ी वॾी तहरीक हलाइण पिया वञूं। उन सिलसिले में सिंध जे समूरनि ज़िलनि में असीं वेंदासीं, एहतिजाज कंदासीं। इन सिलसिले में क़ौमी अवामी तहरीक करप्शन, दहशतगर्दी, बेरोज़गारी, ज़राअत जी तबाही ऐं लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु 7 जुलाई ते दड़ो, 15 जुलाई ते मातली, 22 जुलाई ते ठरी मीरवा, 29 जुलाई, 3 अगस्त ते बिठी, 20 अगस्त शाहपुर चाकर, 27 अगस्त दादू, 8 सेप्टेम्बर भिटशाह, 16 सेप्टेम्बर कंबर, 21 सेप्टेम्बर नवाबशाह, 1 अक्टूबर घोटकी ऐं 15 अक्टूबर ते कराची में एहतिजाज कंदी। करप्शन जे ख़िलाफ़ु सिंध जा माण्हू साथ ॾियनि। सिंध में नैब, FIA ऐं ॿियूं कानून लागू कंदड़ इदारा वॾनि मच्छियुनि खे गिरफ़्तार कनि, वज़ीरनि खे पकड़ीनि, ॾोहारनि खे पकड़ीनि। असांखे इहो टके जो क्लार्क वीचारो ग़रीब मिसकिन, को तपेदार, को खाकरूब पकड़े, जंहिं 5,000 रुपया या 5 लख या 5 करोड़ खाधा हूंदा ऐं पुलिस जो कांस्टेबल पकड़े, असांखे ख़ुशख़बरी न ॿुधायो त 50 खरब रुपया खाईंदड़ वरी 4 तव्हांखे वठी ॾे। सिंध जे माण्हुनि जी हालति ॾिसो, माण्हू 50 खरब रुपया खाई तव्हांखे वरी 2 लख रुपया जी एम्बुलेंस वठी ॾियनि त सिंधी माण्हू ते खगियूं पिया हणनि त जेको 50 खरब रुपया खाई वियो उन असांखे 2 लख रुपए जी एम्बुलेंस वठी ॾिनी आहे, उन ते टिपा पिया ॾियनि त वाड़े वाह ज़बरदस्त कमु कयो, चैरिटी पियो करे। या वरी इन ते त फलाणे वीडियो में फलाणो माण्हू भर्त भरणु पियो सिखे, उन ते वरी सिंधी माण्हू बहस मुबाहिस में लॻिया आहिनि त फलाणो भर्त भरणु सिखियो आहे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू फोकस कनि इन ॻाल्हि ते त करप्शन सिंध खे तबाह कयो आहे। सिंध जो मोहन जो दड़ो पियो ठहंदो, सिंध हिन दौर में वरी मोहन जो दड़ो पई थिए।
सिंध जे समूरनि माण्हुनि खे सॾु थो ॾियां त पाण खे ऑर्गनाइज़ कनि, करप्शन जे ख़िलाफ़ मैदान में लहनि ऐं सुप्रीम कोर्ट खे गुज़ारिश थो कयां त रुॻो पनामा या रुॻो पंजाब जी करप्शन जो ज़िक्र या रुॻो KPK जी करप्शन जो ज़िक्र ऐं सिंध जे बारे में रुॻो तबसरो न, सरे महल स्विस बैंक अकाउंट ऐं सिंध जे माण्हुनि जा जेके अरबे रुपया खाजी विया आहिनि, सिंध जी जेका बेरोज़गारी आहे सिंध में किरोड़े नौजवान बेरोज़गार आहिनि, सिंध में नियाणियूं क़तल पियूं थियनि, ॿार अगवा पिया थियनि, थाणा विकामनि पिया, वॾेरनि जूं ओताकूं स्कूल बनियल आहिनि, उन्हनि सॼे हवाले सां सुप्रीम कोर्ट पंहिंजो किरदारु अदा करे ऐं सिंध जे खरब पतनि खे सज़ा ॾियारे। महिरबानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर रहनुमा है बाबर रहमान, वो पीपल्स पार्टी के साथ छॾे विया ऐं रीमर्स आहिनि त वॾियूं वॾा कुल्हा जेके आहिनि पीपल्स पार्टी जा उहे अञा टुटंदा, उहे सम्झो था केरु हूंदा ऐं हाणे पीपल्स पार्टी कहिड़े तरफ़ थी वञे? पहिरीं ॻाल्हि त जेके पीपल्स पार्टी मां छॾे ॿिए पासे वञनि पिया उहे माण्हू कहिड़ा आहिनि? सिंधी में चवंदा आहिनि मैं चङा के मेरा भाई, चवंदा आहिनि ओ धूड़ तूं छाई, अंधी जहिड़ी पेके तॾहिं सावरे। करप्ट माण्हू, करप्ट TMO टने मोहम्मद ख़ान मां बदिली थी वरी करप्ट TMO हलियो वञे ठुल, पोइ चवनि वाड़े वाह करप्ट TMO जेको सो हाणे टने मोहम्मद ख़ान मां हलियो ठुल, त इन करे ईमानदार करप्ट माण्हू करप्ट रहंदो। उहो करप्ट माण्हू दौलत लुटींदड़ सुभाणे PTI पीपल्स पार्टी छॾे मूं वटि हलियो हुजे तॾहिं बि करप्ट रहंदो, हिते बि अंदरि का कार्रवाई कंदो। तंहिंजे करे करप्ट माण्हुनि खे सियासत में न खणणु खपे। ऐं गुज़ारिश कंदुसि नवाज़ शरीफ़ खे, PTI खे, ॿी पाकिस्तानी लीडरशिप खे त करप्ट माण्हू तव्हांजे PMLN जो हुजे, PTI जो हुजे, पीपल्स पार्टी जो हुजे, उनखे ॿी पार्टी में एडजस्ट न कयो। पहिरीं उहो माज़ीअ जी करप्शन जो अज़ालो ॾे, अकाउंटेबिलिटी में सज़ाऊं खाए, पंहिंजा पांध आजा कराए करप्शन खां, पोइ ॿिए पासे एडजस्ट थिए। सिंध जा वॾेरा मौक़े परस्तनि, उहे अॼु तव्हांखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी में वेठा आहिनि, उन्हनि खे जे ख़बर पए सुभाणे हुकूमत कानून जी PTI में हलिया वेंदा, परीं हुननि खे ख़बर पए PTI कोन थी अचे त राति विच में PMLN में हलिया वेंदा। तंहिंजे करे करप्ट वॾेरे खे सिंध में शिकस्त मिलणु खपे, पाकिस्तान में शिकस्त मिलणु खपे। पनामा ते तव्हां छा था सम्झो, कहिड़ो फ़ैसिलो अची सघे थो? मुंहिंजे ख़्याल में त JIT तमामु तेज़ी सां पंहिंजी कार्रवाई पई करे ऐं JIT ते आङुरियूं न खणणु खपनि। JIT ते आङुरियूं खणणु सुप्रीम कोर्ट जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु हूंदो। सुप्रीम कोर्ट बाख़्तियार बनायो आहे जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम खे, पर JIT पूरो कानून जे दायरे में रहे, उनखां ॿाहिरि न निकिरे। करप्शन जे बारे में इहो न चवणु खपे त हिन खे छॾे, इहो जेको फार्मूलो आहे न त मूं करप्शन कई त छा थियो, हू जो करे पियो, या पीपल्स पार्टी सिंध में फार्मूलो ॾिनो, ऐं जे 5 अरब खाई वियो आहे, छो छा थियो 1.5 अरब हू बि खाई वियो आहे। इहो त फार्मूलो थोरी लॉ में हलंदो आहे। असां मूं क़तल कयो त छा थी पियो, फलाणे माण्हू पंजगोर में बि क़तल कयो, इहो फार्मूलो कोन हलंदो आहे। तंहिंजे करे जेको करप्शन जी गिरफ़्त में अचे हुनखे सज़ा मिलणु खपे। पनामा में जेके माण्हू मुलविस आहिनि, जेकॾहिं उहे हुकुमरान पार्टी वफ़ाक़ी आहिनि, उन्हनि खे बि सज़ा मिलणु खपे। जेके ॿिया पीपल्स पार्टी में या ॿियनि पार्टियुनि में वेठा आहिनि, उन्हनि खे बि सज़ा मिलणु खपे। ऐं पाकिस्तान में हिकिड़ी शफ़ाफ़ अकाउंटेबिलिटी थियणु खपे समूरनि हुकुमराननि जी, ऐं जेके बि करप्शन में मुलविस हुजनि उन्हनि खे माफ़ी तलावी न थियणु खपे, उन्हनि खे घर मोकिलणु खपे। तव्हां MQM पाकिस्तान MQM लंडन खे आसिफ ज़रदारी सम्झो था या हिकु सम्झो था सभिनी खे, PSP का नई शइ आहे छा? PSP का शइ कान्हे। PSP फार्मी बेदो आहे, उहो ठाहियो वियो आहे, उहो केॾी महिल उॾामी वेंदो हलियो। हू देसी कुकड़ियूं आहिनि, 50-10 सालनि मां गुज़री पोइ जेके खड़ू हणी माण्हुनि सां वेहणु सिखियूं आहिनि, तंहिंजे करे हुन ज़िक्र पिया कयूं। उहो त फार्मी बेदो आहे, फार्मी बेदो खाइबो आहे, हुनखे फ्राइंग पैन में विझी वरी आमलेट ठाहे घुमतो। हुनजी ज़िंदगी केतिरी आहे वीचारी, कुकड़ अचे थी 6 हफ़्तनि में तयारु थिए थी, 6 हफ़्तनि खां पोइ वरी उहा कुसिजो वञे हली। हू जेका कुकड़ सां सेल 1.5-2 सालनि में त खड़ कढंदी आहे, तंहिंजे करे उहा ख़तरनाक आहे, हू त कुसिजी वेंदी 6 हफ़्ते खां पोइ। तंहिंजे करे PSP हिननि ठाही आहे, वरी गुम थी वेंदी हली। असुल ॻाल्हि आहे त कराची जो उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउ असांजो हिसो आहे। मुहाजिर उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजो हिसो आहिनि, उहे असांजो हिसो बणिजनि। सिंध में एतिरी जाइ आहे, सिंध जी गोद में, सिंध जी हंज में, जो हिते रहंदड़ सिंधी, पंजाबी, बलोच, पश्तून, सराइकी सभु ख़ुशि खुरम ज़िंदगी गुज़ारे सघनि था, सभु रोज़गार करे सघनि था। हिक ॿिए सां टकराव, लिसानियत, अलहदगी जी ॻाल्हि, विरहण जी ॻाल्हि, सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि, इहा सिंध सां बि गद्दारी आहे, पाकिस्तान सां बि गद्दारी आहे, ऐं पंहिंजे ज़मीर सां, पंहिंजे ईमान सां बि गद्दारी आहे। इन खां बाज़ अचनि सभु गॾु। मुंहिंजी तरफ़ां आख़िरी सुवाल अथव रविता जे हवाले सां, जेको चाइल्ड एक्ट आहे उन ते बि इम्प्लीमेंट अगरि हाई कोर्ट ख़ुदि न कराए सघे त पोइ असां SHO ते कहिड़ी मयार ॾेई सघूं था, या कंहिं ॿिए पटवारी ते या ॿिए कंहिं ते असां कहिड़ी मयार ॾेई सघूं था, जॾहिं रविता जो जेको शादी आहे उहा चाइल्ड एक्ट में थी अचे? कानून साज़ीअ में झोल आहे। हाई कोर्ट जो ॾोह न आहे रविता जे हवाले सां, या जज साहब जो या कंहिं मैजिस्ट्रेट जो, को बि उहे कानून जे दायरे में पिया हलनि। कानून साज़ी में गुंजाइश कान्हे। ऐं तव्हांखे ॿुधायां बहसियत वकील जे कीअं त पाकिस्तान जे कानून में लिखियलु आहे त को माण्हू कंहिं ॿार जी शादी कराए
त शादी कराईंदड़ खे सज़ा ईंदी। इहो बि लिखियलु आहे त निकाह पढ़ाईंदड़ खे बि सज़ा ईंदी। पीउ जेकॾहिं शादी कराईंदो 14 सालनि जी 13 सालनि जी ॿारड़ी खे त हुनखे बि सज़ा ईंदी। पर इहो लिखियलु ई कोन्हे त शादी ख़तमु थी वेंदी। पाकिस्तान जे लॉ में लिखियलु ई कोन्हे त 14 सालनि जी ॿारड़ी जी शादी करायो ऐं उहा कंज़्यूमेट थी वई, यानी ज़ाल ऐं मुड़ुस जा ज़ाल मुड़ुस वारा तलकात क़ाइमु थी विया, उन खां पोइ उहा शादी ख़तमु कई वेंदी। इहो लिखियलु ई कोन्हे। लिखियलु फ़क़ति इहो आहे त जेकॾहिं जिन शादी ज़ोरी कराई उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। जेकॾहिं कंहिं मर्द ज़ोरीअ कंहिं माई सां शादी कई ऐं माई तस्लीम नथी करे मुड़ुस, त उनजे ख़िलाफ़ु बि कार्रवाई थींदी। पर जेकॾहिं कंहिं ॿारड़ी जी शादी करायो ऐं ज़ाल मुड़ुस वारा तलकात थी विया हलिया, त हाणे उन शादी खे ख़तमु करण जो कंहिं बि कानून साज़ी में ज़िक्र ई कोन्हे। तंहिंजे करे अदालत में जेकॾहिं का छोकिरीअ जी चए थी त अदालत मजबूर थींदी आहे छा करे। तंहिंजे करे इहो सही सुवालु आहे त चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट उनखे अमल में आंदो वञे ऐं जेका ॿारड़ी जी ज़ोरी शादी कराई वञे उनखे नल एंड वॉइड डिक्लेयर कयो वञे। उहा शादी सम्झी न वञे। जीअं कंहिं गैर कानूनी प्लाट ते तव्हीं 20 मंज़िला जाइ ठाहे छॾियो, तॾहिं बि अदालत चवंदी त जो बुनियादी ग़लति आहे, तंहिं करे सॼी जाइ ड्राए छॾियो। इहो दलील कोन हलंदो त इहा 20 मंज़िला आहे, तंहिंजे करे ठही वई आहे, माण्हू रहनि पिया, उनखे अदालत चवंदी त इहा गैर कानूनी आहे। तीअं शादी जेका गैर कानूनी कई वई, नंढड़ी ॿारड़ी खे अगवा कयो वियो, जबुर कयो वियो, पोइ भले कंज़्यूमेट थी वई, भले ज़ाल मुड़ुस वारा तलकात जिनसी तलकात भले क़ाइमु थी विया, पर उहा बुनियाद इमारत ग़लति हुई। उनखे रद्द ऐं बातिल करे उहो जेको मुड़ुस ज़ोरी करे शादी करे थो उनखे बि सज़ा करे। ये बताएगा जो आप तहरीक का आगाज शुरू करने जा रहे हैं वो डेट उर्दू में बताएगा कब जा रहे हैं? हम एहतजाज करने जा रहे हैं करप्शन के ख़िलाफ़ 100 दिनों तक, और 7 जुलाई से शुरू कर रहे हैं, जो हम ले जाएंगे 15 अक्टूबर तक। उसमें सिंध के मुख्तलिफ अजला में हम करप्शन, दहशतगर्दी, बेरोज़गारी, ज़राअत की तबाही, लोड शेडिंग के ख़िलाफ़ सिंध में एहतजाज करेंगे। 7 जुलाई सजावल, 15 जुलाई मातली बदीन, 22 जुलाई खैरपुर, 13 अगस्त मिठी, 20 अगस्त शाहपुर चाकर, 27 अगस्त दादू, 8 सितंबर भिटशा, 16 सितंबर कंबर, 21 सितंबर नवाबशाह, 1 अक्टूबर घोटकी, 15 अक्टूबर कराची। उसके दरमियान भी हम सिंध के मुख्तलिफ अजला में वाइट पेपर, उन इलाकों के छोटे छोटे शहरों और सिटी में भी जो करप्शन हुई है उस पर वाइट पेपर्स मकामी शाया करेंगे, लोगों को मोबिलाइज करेंगे, स्कूलों और हॉस्पिटल्स में जाएंगे, हर जगह करप्शन के खिलाफ आवाज़ बुलंद करेंगे। इसमें हैदराबाद नहीं है, उसमें जहाँ मोहम्मद अली रंद रहता